बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाण हिकिड़ो ॿियो इंट्रस्टिंग क्लास 6 जी सिंधीअ जो सबक़ु पढ़ी रहिया आहियूं। सबक़ु 11 आहे ऐं ही सारंग ते लिखियो वियो आहे ऐं ही बैत लिखियो आहे सचल सरमस्त, जेको सिंध जो तमामु वॾो सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर रहियो आहे। हाणे सचल सरमस्त जो थोरो इंट्रोडक्शन आउं तव्हांखे कराईंदो हलां त सचल सरमस्त जी पैदाइश जेका थी उहा 1739 ईस्वी में थी, दराज़ा शरीफ़ में। तव्हांखे ख़बर आहे त दराज़ा शरीफ़ जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट खैरपुर में आहे ऐं 1739 में हिन जी जो जनमु थियो हो ऐं 1829 ईस्वीअ में हिन जी डेथ थी हुई ऐं हिन जी मज़ार अॼु बि खैरपुर में मौजूदु आहे। हाणे बुनियादी तरह जेका सचल सरमस्त जी शाइरी आहे उहा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखी वई आहे। माना ही तमामु घणो पढ़ियो लिखियो ऐं घणनि ॿोलियुनि ते दस्तरस रखंदड़ हो, जंहिं करे हिन सिंधीअ में बि शाइरी कई, हिन सराइकी में बि कई, पर्शियन में बि कई, उर्दू, पंजाबी, बलोची, माना मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस में हिन शाइरी कई हुई। सचल सरमस्त जी शाइरी जो जेको बुनियादु आहे, जेको बुनियादी असांखे मैसेज मिले थो, जंहिं ॻाल्हि ते ही ज़ोर ॾिए थो, उहो आहे त इंसान प्यार सां रहनि, मुहबत सां रहनि, अमन सां रहनि ऐं रिलीजियस टॉलरेंस ते बि हिन जो घणो ज़ोर रहियो त सभई मज़हबनि जी जेके आहिनि उहे माण्हू पाण में प्यार, मुहबत, अमन ऐं शांती सां रहनि। ऐं हिन जो माना बुनियादी जेको हो त असुलु जेको अलाह ताला तरफ़ां असांखां जेका डिमांड आहे उहा इहा ई आहे त असां पंहिंजी ज़िंदगी जेका आहे अलाह ताला जी इबादत में बि वक़्फ़ु करियूं, पर असां ख़ुदि इंसान ज़ात जे भले लाइ बि कमु करियूं ऐं उन्हनि खे का तकलीफ़ न ॾियूं। तंहिं करे सूफ़ी सचल सरमस्त जेको आहे उन जी शाइरी सिंध में तमामु वॾनि वॾनि गुलूकारनि ॻाइणनि, आबदा परवीन खां वठी सनम मारवी ताईं, उन खां पोइ तमामु वॾनि वॾनि सिंगर्स हिन जी शाइरी ॻाई आहे। ऐं उमेद त हीउ जेको बैत आहे सारंग, इहो बि तमामु अहम आहे, तव्हांखे पसंदि ईंदो। हाणे हिन बैत जो जेको बुनियादी पस मंज़र आहे उहा सारंग। सारंग पाण चवंदा आहियूं सावण जी मौसम या मींहं जी मौसम, या मींहं खे पाण चवंदा आहियूं बरसाति जेका हूंदी आहे। हाणे हीउ चवे थो त उहा बरसाति जॾहिं ख़ुशहालीअ जी बरसाति आहे त उहा केॾियूं ख़ुशियूं आणे थी ऐं केॾो माण्हू ख़ुशि थिए थो। तव्हांखे ख़बर हूंदी त पंहिंजा फसल बसल जेके आहिनि जॾहिं ख़ुश्क थी वेंदा आहिनि, बरसाति जी ज़रूरत हूंदी आहे त पोइ केॾी ख़ुशी माण्हुनि में ईंदी आहे, ख़ासि करे ख़ुश्क साली वारनि इलाइक़नि में, जीअं थर वारा इलाइक़ा आहिनि, उते टूरिज़म केतिरो वधंदो आहे। तंहिं करे बरसाति जेका आहे उन जी दुआ घुरे थो, पर उन सां गॾु गॾु इहा दुआ घुरे थो त बरसाति जेका आहे उहा ख़ैर ख़ैर सवारी हुजे। ठीकु आहे, छाकाणि त उन जा कुझु नुक़सान बि हूंदा आहिनि ग़रीब माण्हुनि खे। तंहिं करे हीउ जेॾी महिल पाण सॼो बैत पढ़ंदासीं त उमेद त तव्हांखे काफ़ी पसंदि ईंदो ऐं तव्हां हिन खे इंजॉय कंदा ऐं सम्झंदा। शुरूआति करियूं था सबक़ु 11 सारंग। सारंग मां तव्हां मतिलबु कढो त मींहुं या बरसाति। ठीकु आहे, मेहर संदा मींहुं, मेहर चइबो आहे रहम वारी। चए थो त ए मुंहिंजा रब, हिन रब खां बाझत घुरे थो त मींहं जी गुज़ारिश त करे थो, पर चए थो रहम वारो मींहुं, माना अहिड़ो मींहुं जेको ख़ुशियूं आणे। मेहर संदा मींहुं शाह वसाई शल, अलाह ताला खां ई दुआ थो घुरे त ए अलाह ताला तूं मींहुं वसाए, रहम वारो मींहुं वसाए, माना मुंहिंजी सिंध धरतीअ ते। ठीकु आहे, तंहिं करे पाण चवंदासीं त हिन बैत में जेको अलाह पाक जी दरबार में सचल सरमस्त इल्तिजा थो करे त रहम जो मींहुं वसाए। हाणे रहम जो मींहुं वसाए छाजे लाइ रहम जी तो दुआ घुरे? चए थो झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झले झल। हाणे जेके कचनि घरनि वारा हूंदा आहिनि, झूपड़ियुनि वारा हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि लाइ तकलीफ़ जो बि सबबु थी सघे थी, छाकाणि त माण्हुनि जूं छतियूं जेके आहिनि टमंदियूं आहिनि, रस्ता बंदि थी वेंदा आहिनि। तंहिं करे चए थो त असीं वल्नरेबल आहियूं। ठीकु, चए थो झुरियल मुंहिंजी झूपड़ी, मुंहिंजी झूपड़ी जेका आहे उन जी छिति बि वहे पई बिना झले झल, माना उन खे का टेक बि कान्हे। माना थोरो लोॾो ईंदो, तेज़ बरसाति ईंदी त उहा किरी बि सघे थी। तंहिं करे ही दुआ घुरे थो अलाह साईं बरसाति वसाए
पर कहिड़ी रहम वारी बरसाति वसाए। माना मुंहिंजी कमज़ोर झूपड़ी जेका आहे, मुंहिंजो कमज़ोर घर जेको आहे, सादड़ो घर, कचो घर आहे, उन ते तूं रहम कर। काहिल ते कहल, काहिल पाण हूअं त चवंदा आहियूं, काहिल माना सुस्त निकमूं, या पाण चईंदासीं कमज़ोर, चए थो आऊं कमज़ोर आहियां, सुस्त आहियां। काहिल ते कहल, कहल पाण चवंदा आहियूं रहम ते, चए थो हिन कमज़ोर माण्हू ते तूं अलाह ताला रहम कर। कंदे शाल करीम तूं, शल माना मूं ते करीम करी, रहम करी, माना मींहं वसाए पर ख़ैर वारो मुंहिंजी झूपड़ीअ जो ख़्यालु रखजांइ। तव्हां कची झूपड़ी आहे, उन खे का टेक न आहे, मूं ते रहम कजांइ, आउं कमज़ोर आहियां। ठीकु आहे, हिकिड़े पासे बरसाति बि घुरे थो, पर ॿिए पासे ख़ौफ़ में बि वरितलु आहे। छाकाणि त कमज़ोर माण्हू जेके हूंदा आहिनि, ग़रीब माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे वरी तकलीफ़ूं बि घणियूं ईंदियूं आहिनि बरसातनि जे करे। तंहिं करे हिन सॼी मिसरा में जेको आहे उहो सचल सरमस्त इहो मैसेज ॾिनो आहे त अलाह ताला खां दुआ बि घुरे थो ऐं वरी रहम बि घुरे थो। हाणे हीअ जेका ॿी मिसरा आहे, इहा बि तमामु इंट्रस्टिंग आहे। चए थो त जेॾी महिल वसे पियो वॾ फुड़ो, माना तेज़ बरसाति पए थी, वॾ फुड़े वारी, भिनियूं भिट भरियूं, भिनियूं माना पुसी वयूं। तव्हांखे ख़बर आहे जंहिं महिल बरसाति पवंदी आहे त दड़ा हुजनि, मैदान हुजनि, घिटियूं हुजनि, गलियूं हुजनि, उहे सभु पुसी वेंदियूं आहिनि, उन्हनि में पाणी भरिजी ईंदो आहे। चए थो वसे पियो वॾ फुड़ो, भिनियूं भिट भरियूं, माना जिते किथे पाणी आहे, माना ख़ुशहाली आहे, सावक ई सावक आहे। माना बरसाति जे करे पखी पखण माल सभु ख़ुशि थी वेंदा आहिनि। चए थो वसे पियो वॾ फुड़ो, भिनियूं भिट भरियूं, भटारियूं भिटनि तां। हाणे भटारियूं माना जेको असां माल घर में रखंदा आहियूं, मेंहिं हुजे, उठ हुजे, ढगियूं हुजनि, उन्हनि खे प्यार मां पाण भटारियूं चवंदा आहियूं, भाई इहा मुंहिंजी भटारी मेंहिं आहे। चए थो भटारियूं भिटनि तां। हाणे उन्हनि भिटनि तां वरी वरियूं आहिनि, छाकाणि त उते जेको आहे भरो सबरो गाहु उभरियो आहे मींहं खां पोइ। हाणे भटारियूं उहे माना खाई पी मवाड़ थी वथाणे वरियूं। हाणे वरी किथे वरियूं आहिनि, वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं। वथाण माना जिते घरु हूंदो आहे, जेको मयूं घुमी फिरी गाह चारो करे वापसि पंहिंजे वथाणनि में वरियूं आहिनि। खीरनि जूं खरियूं, हाणे अॼु ख़ुशि आहिनि भटारियूं, मयूं माना ख़ुशि आहिनि, त पोइ छा थियूं कनि, खीरनि जूं खरियूं, माना खीर पाण जेके आहिनि, हाणे माना उहो खीर ॾियण लाइ बि ख़ुशि आहिनि। माना तमामु घणो खीर जो जेके भरियूं आहिनि, खीर जा तमामु वॾा जेके पाण चऊं त जाम खीर ॾियण लाइ हू तयारु आहिनि। चाॾियूं ॾिनऊं चाह मां, चाॾियूं पाण चवंदा आहियूं जंहिंमें खीर विलोड़बो आहे, जेको पाण चवंदा आहियूं जेको ठिकर जूं हूंदियूं आहिनि माटियूं, इन्हनि खे पाण चई सघूं था चाॾियूं। चाॾियूं ॾिनऊं चाह मां, माना जेॾी महिल वॾ फुड़ो पियो, बरसाति पई, चओ तरफ़ जेको आहे भिटूं सभु जेके आहिनि मैदान उहे पाणी थी विया, त पोइ भटारियूं ख़ुशि थी वयूं। सदोरियूं जेके मयूं, भटारियूं माना सदोरियूं जेके असां माल चारी हूंदो आहे घरनि में, वथाणे वरियूं ऐं पोइ वापसि वरियूं। ऐं पोइ उन्हनि नतीजे में छा कयो, अॼु ख़ुशि आहिनि, त पोइ ख़ुशीअ में उन्हनि मालवंद माण्हुनि खे कहिड़ो इनाम ॾिनूं, जो खीरनि जूं माना खरियूं, माना खीर तमामु घणूं ॾिनऊं ऐं चाॾियूं ॾिनऊं चाह मां। सॼियूं चाॾियूं जेके बि हुयूं, जेके ठिकर जा थाम मां, जेके खीर जा, उहे सभु भरे ॾिनऊं, माना ख़ुशीअ मां। तंहिं करे हीअ वरी उनजो ख़ुशीअ वारो मंज़र थो ॿुधाए त बरसाति केॾी ख़ुशी आंदी आहे। हाणे हीअ वरी ॿिनि लाइनुनि जो आहे, वाली वसाइज। वाली माना अलाह ताला, तूं ई असांजो वाली आहीं, तूं ई असांजो मालिक आहीं। चए थो वाली वसाइज दर्द मंदीअ जो देस, माना हीअ दर्द मंदनि, ॾुखायल मिसकीन माण्हुनि जो देस आहे। चए थो वाली वसाइज दर्द मंदीअ जो, माना बरसाति वसाए मुंहिंजा रब दर्द मंदीअ जो देस, माना इन ॾुखायल, कमज़ोर, हीणनि, मिसकीन, ग़रीब माण्हुनि जो देस। पिरी मूं परदेस, उठी ईंदमि ओॾड़ा। हाणे वरी छा थो चए त इन बरसाति सां हिकिड़ो ॿियो बि फ़ाइदो थींदो। तव्हांखे ख़बर आहे थर में जेॾी महिल ख़ुश्क साली थींदी आहे, बरसाति सालनि जा साल न पवंदी आहे, माण्हू ॾाढा तकलीफ़ में हूंदा आहिनि। पोइ मजबूरनि वीचारा साइडनि में ॿियनि कुझु शहरनि लाइ निकिरी वेंदा आहिनि। इस्लाम कोट थियो, मिठी जेके माना उन्हनि जा वेझा वेझा शहर आहिनि, ओॾे ई माल वठी पंहिंजो निकिरी वेंदा आहिनि गुज़र सफ़र लाइ। चए थो त हाणे उहे जेके निकिरी विया, वाली वसाइज दर्द मंदीअ जो देस,
दर्दमंदीअ जो ही देश वसाए प्री मूं परदेस, माना उहे माण्हू जेके परदेस हलिया विया ख़ुश्कीअ जे करे, उठी ईंदमि ओॾड़ा, उन्हनि जी हाणे मूंखे सिक लॻी आहे, उहे हाणे हेॾां वापसि वरंदा। छाकाणि त मींहुं हूंदो आहे त पोइ तव्हांखे ख़बर आहे थर वारे पासे तमामु घणो टूरिज़म बि शुरू थी वेंदो आहे, तंहिं करे जेके उते जा ओरिजिनल रिहायशी हूंदा आहिनि उहे बि वापसि वरंदा आहिनि। छाकाणि त माल मथे खे हाणे गाह बठो कुझु थींदो आहे, कुझु ख़ुशहाली थींदी आहे, तंहिं करे उहे वापसि वरंदा आहिनि। तंहिं करे हिन मिसरा में बि ख़ुशी थो करे त तुंहिंजी बरसाति जे करे ऐं उन्हनि मां मिटनि माइटनि सां मिलंदुसि, दोस्तनि यारनि खां जेके ख़ुश्कीअ जे करे हलिया विया हुआ। हाणे हिन मिसरा में वरी सॼो उहो मंज़र कशी थो करे त मींहुं पवंदो कीअं आहे, त माना किथां किथां खां अची चए थो पहिरीं छा थींदो, उतरां ओरे कई चिमकणी चमकाट, माना उतर वारे पासे खां खिवण जेका आहे उहा चिमकाट कया, उतरां ओरे कई उन तरफ़ां कई छा कई, चिमकणी चमकाट, माना ही खिवण तरफ़ उनजो इशारो आहे त चिमकणी माना चमकाट हिकिड़ी थी। हाणे वरी उतां छा कई, उतां कयाई ओचिते लस ॿेले ते लाट, माना तव्हांखे ख़बर आहे ककर बि डोड़ंदा आहिनि, केॾी महिल हुन इलाइक़े ते केॾी महिल हुन इलाइक़े ते, तंहिं करे मौसम जो जेको फेरो आहे उहो हिकिड़े इलाइक़े ते ईअं कोन हूंदो त फ़क़ति नसरपुर या टंडोलार में बि पए, केॾी महिल ककर होॾां वेंदा केॾी महिल होॾां वेंदा, इहो सॼो मौसम जेको आहे चए थो त पहिरीं उतरां ओरे कई चिमकणी चमकाट, उतां कयाई ओचिते लस ॿेले ते लाट, लस ॿेले जो इलाइक़ो वरी बलोचिस्तान में आहे, मंडल थिया मकरान ते, मंडल माना वरी मकरान जेको उहो बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे, इन ते वरी मंडल कयाऊं, माना वरी ककर जेके आहिनि मेड़ करे उन मकरान ते आया, गोड़े कयाऊं गड़घाट, ऐं पोइ उते गड़घाट थिया गोड़ थिया, ककर मथां केच जे फड़की खाधा फाट, पोइ वरी केच जे इलाइक़े में ककर जेके आहिनि उहे फड़की खाधा फाट, माना पोइ फड़की फड़की उते फाट खाधाऊं, माना उते वसिया, केच मकरान लसबेलो इहे सभु बलोचिस्तान जा इलाइक़ा आहिनि। चए थो पोइ वरी छा थियो, वरी वरताऊं वाट सचल साई सिंध जी, उतां खां वरी वापसि वरिया सचल जी जेका साई सिंध आहे, ख़ुशहाली वारी सिंध आहे, वरी वापसि ककरनि ओॾां जो रुख कयो, तंहिं करे सॼो उहो वायुमंडल थो ॿुधाए त बरसाति किथां किथां घुमी फिरी वापसि सिंध तरफ़ अचे थी। ठीकु आहे, तंहिं करे हीअ बि तमामु इंट्रस्टिंग आहे। हाणे हिन आख़िरी मिसरा में छा थो चए, सचल साई सिंध जी वरी वरताई वाट, वरी वाट कंहिंजी वरताई, सिंध जी वरताई, झिड़फिड़ झले आई झटको ॾेई झाट, वरी झटके सां उहा जेका बरसाति आहे उहा लामारो खाई, झाट चइबो आहे लामारे खे, या पाण चऊं झप, या पाण चऊं काह, माना उहा वरी काह हेॾां कई, झिड़फिड़ झले आई झटको, माना झिड़फिड़ करे वरी हेॾां झटको ॾेई झाट, माना हिन पासे आहे लामारो कयूं, वसी पिया वॾ फुड़ा घर पुसाए घाट, पोइ वरी वॾ फुड़ो वसियो, पोइ छा कई पुसाया, छा पाण कोन चवंदा आहियूं घर घाट, घर माना जंहिंमें पाण रहंदा आहियूं, घाट माना इलाइक़ो या घिटियूं या रस्ता, घाट चइबो आहे रस्ते खे, त पोइ जेके रस्ता रोड घर उहे सभु पुसाए छॾी, लाथी उञ उसाट, पोइ उन कहिड़ो माना उन में फ़ाइदो कहिड़ो थियो, उञ उसाट माना पाण ख़ुश्क साली चई सघूं था या तेज़ उञ चई सघूं था, चए थो उन मालनि जी, मेहनि जी, ढोरनि जी, पखियुनि जी, इंसाननि जी उस पिला अथई ऐं उसाट पिला अथई, उसाट माना ॿनियुनि जी जेका उसाट आहे, ख़ुश्की जेके ॿनियूं थी वियूं उन्हनि खे जेका पाणी जी ज़रूरत आहे उहा बि लाथई, सारंग संघारनि जी, माना उन मींहुं छा कयो, उञ उसाट सॼी लाहे छॾी संघारनि जी, संघार माना जेके असीं मारू माण्हू मालवंद माण्हू जेके असांजे इलाइक़े जा आहिनि सिंध जा, उन्हनि ॾांहुं इशारो कयो आहे संघारनि जो, तंहिं करे हीउ तमामु इंट्रस्टिंग सारंग जो बैत आहे, तव्हां ही घर में पढ़ो तरनम सां, ऐं उमेद त हीअ सचल जी बैत जेको आहे तव्हांखे मज़ो बि ॾींदो ऐं हिन में तमामु घणी सम्झण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। महिरबानी। मेहर संदा मींहं शाह वसाई शल, झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झले झल, काहिल ते कहल
कंदे शाल करीम तूं वसे पियो वॾ फुड़ो भिनियूं भिट भरियूं भटारियूं भिटल तां वथाणे वरियूं खीरनि जूं खरियूं चाॾियूं ॾिनऊं चाह मां वाली वसाइज दर्दमंदीअ जो देस वाली वसाइज दर्दमंदीअ जो देस पिरीमूं परदेस उठी ईंदम ओॾड़ा उतरां ओरे कई चिमकणी चिमकाट उतां कयाहीं ओचिते लस ॿेले ते लाट मंडल थिया मकरान ते घोड़ियुनि जा गड़गाट ककर मथां केच जे फड़की खाधा फाट वरी वरताऊं वाट सचल साईअ सिंध जी सचल साईअ सिंध जी वरी वरताईं वाट झुड़फुड़ झले आई झटको ॾेई झाट वसी पिया वॾ फुड़ा घर पुसाए घाट लाथी उञ उसाट सारंग सघारनि जी